मौजूद आहियूं जयशंकर मंदिर काज़ी अहमद में, जिथे दीवालीअ जो त्योहार मल्हायो पियो वञे। ऐं दीवाली जो माना आहे रोशनी, ॾियो। ॾीए जो पैगाम या रोशनीअ जो पैगाम इहो आहे त जिथे केतिरी बि ऊंदहि हुजे पर उते हिकु जेकॾहिं ॾीओ ॿरे त उहो पूरो इलाइक़ो रोशन थी वेंदो आहे। रोशनी इंसानियत साह वारी जीअप जो हिकिड़ो अहसासु आहे। जिते रोशनी हूंदी आहे उते लाज़मी इंसानु वसंदो आहे। अचो त असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं ॾियारी जे हिसाब सां मंदर जे मुखी ऐं ॿियनि हिंदू भाइरनि सां। सरदार जाम तमाची उनर साहब जो साहब था ॿियो जाम तबरेज़ खान उनर असांजी आहे दीवाली। उन मौक़े ते हर ॻाल्हि में हर मुंहं में असां गॾु हूंदा आहिनि। ग़मी में, मौत में, फोत में, ख़ुशियुनि में सदाईं जो साथ रहियो आहे। ऐं असां बि इनशाला हिन सां ताउन रखंदा आहियूं, इनशाला रखंदासीं। या हिननि साहिबनि जी वॾी महिरबानी आहे, असां ग़रीबनि हथ रखियो अथनि ऐं हर ॾुख सुख में असांजे कमु अचनि था। हुनजी वॾी महिरबानी आहे। तौरात जीअं त ॾियारी त सभिनी खे ख़बर आहे छो मल्हाइबी आहे, छा जे लाइ मल्हाइबी आहे। पर हिते असां हर साल हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं दीवाली जो, जंहिंमें सरदार जाम तबरेज़ खान उनड़ ऐं हुनजा वालिद साहिबु सरदार जाम तमाची उनड़ साहिब हिते हमेशह असांखे हिंदू पंचायत खे मुबारकबाद पाण ॾियणु ईंदा आहिनि ऐं पंहिंजे हथनि सां पाण मिठाई खाराईंदा आहिनि। ऐं इहो सिलसिलो अॼु खां वठी न पर घणे वक़्त खां वठी हलंदो थो अचे। असां अलाह जी महिरबानी सां हिकिड़ो अलाह जे सहारे, ॿियो हिननि जे सहारे हिते हिन धरती ते असां महफ़ूज़ सम्झूं था पाण। असीं मौजूदु हुआसीं मंदरु काज़ी अहमद में, जिथे तव्हां सभिनि हिंदू भाइरनि जा राया बि वरिता ऐं उन्हनि जा तव्हां ख़्यालात बि ॿुधा। मूंखे हाणे इजाज़त ॾींदा फारूक जुणे जो इबरत न्यूज़ काज़ी अहमद।